रेड़ू पोइ पंहिंजी सनफ़ में पंहिंजे वज़न बहर जे हवाले सां हाणे काफ़ी तब्दील बि थी आयो आहे, साफ़ु सुथरो थी वाज़े थी आयो। पर शुरू में अयाज़ जेके टे इन जा हाइको जे टाइप जा जेके नज़म लिखिया उहे उन मां थोरो टुकड़ो तव्हांखे ॿुधायां थो त हाइको कीअं ॻाइजे, यानी असां जेकॾहिं हुनखे हाइको खे ॻायूं त कीअं ॻायूं। हिकिड़ी शइ जेका कंप्लीट थिए 3 सिटुनि में ख़तमु थी वञे, वधीक हुन में कंहिं क़िस्म जी का गुंजाइश न हुजे, छाकाणि त आहे बि हिकिड़ो ट्रिपलेट आहे। जी साईं। जिंदड़ी काई छोली आहे, इब्तदाई ज़माने जी आहे। जिंदड़ी काई छोली आहे ऐं मुंहिंजो मन छोलीअ जी डोली आहे, डोली आहे। जिंदड़ी काई सांझी आहे, जिंदड़ी काई सांझी आहे ऐं मुंहिंजो मन माझांदे जो माझी आहे, माझी आहे। जिंदड़ी में अख अजल जी, जिंदड़ीअ में अख अजल जी ऐं मुंहिंजो मन उन में कारी रेख कजल जी। जिंदड़ीअ में जिंदड़ी कोई झूठो आहे ऐं मुंहिंजो मन वारियासे ते बूटो आहे। जिंदड़ी काई कूंज परियां जी ऐं मुंहिंजो मन तो वटि काई गूंज परियां जी। ही बेसिकली नाच धुन जे हवाले सां अयाज़ लिखियो, हुन में मुख़्तलिफ़ तजुर्बा कया, हुन में नज़्म बि आहे, ग़ज़ल जी 2-3 स्टैंज़ा बि आहिनि ऐं ही हाइको जे स्टाइल जो बि हिन जो नज़्म हो जेको तव्हां जेका पेश कयोसीं।